वाशिंगटन DC में अॼु सुबुह आहे ऐं पहिरीं असांजी मॉर्निंग वॉक आहे ऐं वाशिंगटन DC जे अंदरि जेको आहे उहो राति असांजी पहुता हुआसीं त रेस्ट कईसीं। मूंसां गॾु असमत मौजूदु आहे, अज़मत कुमार सां गॾु मौजूदु आहे। सभिनी दोस्तनि खे ऐं तमामु घणो मज़ो अचे पियो। थधि आहे, हिकु नई दुनिया आहे ऐं राति खां वठी राति छा जॾहिं खां दोहा एयरपोर्ट खां वठी चढ़िया आहियूं, मस्ती मज़ाक कंदा पिया अचूं। जहाज़ में बि एयर होस्टन खे असां जाम तंग कयोसीं ऐं सभु दोस्त जॾहिं ग्रुप में हूंदा आहिनि त मज़ो ईंदो। तव्हां सम्झी सघो त केतिरो थी सघे थो। हिते होटल ते बि ॿाहिरि बि ऐं राति दोस्त असां वारो आयो पंहिंजो शौक़त ज़रदारी साहिबु, उन्हनि बि ख़ातिर तवाज़ा कई। हीअ जेका पंहिंजी विज़िट आहे उहा इंतहा इम्पॉर्टेंट आहे त सिंधी मीडिया जो जेको किरदारु आहे जमहूरियत में उन हवाले सां यकीन पाण थोरो घणो घुमणु हूंदो, पर घणा पंहिंजा हिते प्रोग्राम आहिनि। घणे पांगे असां हिते सिखण जे लाइ आया आहियूं ऐं हीअ त फ्री टाइम जी मस्ती मज़ाक आहे, पर हिते असां जेको आहियूं पंहिंजे मुल्क जा सफ़ीर थी विया आहियूं। ख़ासि करे असां पंहिंजी सिंध जा सफ़ीर थी विया आहियूं। सिंध में जेका जमहूरियत आहे, सिंध में जेको पीढ़ियो वियो आहे, जेके पंहिंजो असां भोॻियूं पिया, उन्हनि शयुनि जी असां नुमाइंदगी करणु आया आहियूं त असां छा वहे पियो, छा वापराए पियो, असां किथे असांखे जेको आहे असांजो ज़ुल्म आहे, किथे असां सही आहियूं, किथे असां ग़लति आहियूं। इहे सभु शयूं हिकु सभु नवां ख्वाब खणी असां सिंध जी नुमाइंदगी करण ते आया आहियूं ऐं तव्हांजूं दुआऊं खपनि। तव्हांजी दुआउनि तव्हांजी सपोर्ट सां ई असां हिते पहुता आहियूं। सभु दोस्त सीनियर जर्नलिस्ट आहिनि, तमामु सभु पंहिंजी फील्ड में पंहिंजे सब्जेक्ट में इलाही सुठो पंहिंजो इल्मु रखनि था, इलाही सुठो ॻाल्हाईंदड़ आहिनि, इलाही सुठो पंहिंजो रिसर्च वर्क थियल आहे। दोदो चांडू साहिबु आहे, मुस्तफ़ा जरवार आहे, अख़्तर हफ़ीज़ आहे, सबीन आहे, ईअं पंहिंजो सदब बलोच आहे। इहे सभु दोस्त जेके आहिनि, नौमिता गुल जो ॾाढो सुठो कमु थियल आहे मुख़्तलिफ़ हुननि में मीडिया में। सिंधी चैनल्स ऐं सिंधी मीडिया जा रिपोर्टर आहिनि ऐं जंहिं कम सां आयल आहिनि उहो आहे हिते IVLP हिकिड़ो प्रोग्राम आहे, अमेरिकी इंटरनेशनल विज़िटर प्रोग्राम तहत स्टेट स्पॉन्सर कंदी आहे, उनखे घुराईंदी आहे। उन्हनि असांखे घुरायो आहे हिते। असां कंहिं बि सिंध गवर्नमेंट जे वफ़ाक़ी या गवर्नमेंट जे या कंहिंजे न, पर हिकिड़ी अमेरिकी स्टेट जेका आहे असांखे मीडिया हाउस ॾेखारींदी ऐं उते मीडिया कीअं कमु करे थी ऐं हिते इदारा कीअं कमु कंदा उहो असांखे ॾेखारींदा। हिकिड़ी शइ बि इहा बि जंहिं ॻाल्हि आई सिंध हुकूमत जी, वफ़ाक़ी हुकूमत जी, ॾिसो हिननि जेकॾहिं असां हिते आहियूं त इन्हनि ॿिन्ही जी सिफ़ारिश कोन्हे का। कुझु दोस्त आहिनि जेके रिकमेंड कंदा आहिनि ऐं ॿियो हीअ जेके बि दोस्त आया आहिनि उन्हनि जो वर्क आहे पंहिंजो जेको हुते उहो कमु कंदा। ॾिसो जेको माण्हू कमु कंदो आहे उहो नज़र ईंदो आहे ऐं तव्हांजे मथां 100 माण्हुनि जी नज़रूं हूंदियूं आहिनि न। सो उन हिसाब सां हुननि असांखे अॼु खां 2 साल पहिरीं असांखे सेलेक्ट कयो। 2019 खां वठी 25-30 ॾींहं असां जेको ऑनलाइन सेशन असां कयासीं, हुते ॻाल्हायोसीं, सभु कुझु कयोसीं। आख़िरी ॾींहं ते असांखे चयूं त तव्हांखे असां अमेरिका बि घुरायूं पिया, तव्हां अचिजो हुते। सो 2019 खां ई सॼियूं शयूं पाइपलाइन में हुयूं, सभु शयूं 2019 खां वठी असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, ज़ूम मीटिंग्स ते, ऐं अॼु फाइनली असां हिते आहियूं, हिन धरती ते आहियूं। थैंक यू अज़मत, पाण ज़बरदस्त। हीअ मॉर्निंग आहे ऐं असां थोरी देरि अंदरि जेको आहे पंहिंजी कोविड टेस्ट लाइ वेंदासीं। उनखां पोइ असांजो सिटी टूर आहे, उनखां पोइ असांजूं मीटिंगूं आहिनि, लाॻीतो मीटिंगूं आहिनि 4 रियासतुनि में ऐं असां 3 हफ़्ता हिते हूंदासीं। 3 हफ़्तनि खां पोइ असां जेको आहे वापसि सिंध मोटी ईंदासीं।